अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों कीअं आहियो? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? दोस्तों अॼु तव्हांजे लाइ हिकिड़ी नायाब महफ़िल खणी आया आहियूं उस्ताद जलाल चांडे जी वॉल्यूम नंबर 23 DMC। दोस्तों हीअ नायाब महफ़िल आहे ऐं प्राइवेट महफ़िल आहे। उस्ताद जलाल चांडे जी मशहूर ज़माना महफ़िल आहे। दोस्तों हिन जो हिकु हिकु कलाम पंहिंजो मट पाण आहे। दोस्तों इन महफ़िल खे पेश करण में असां सां ताउन कयो आहे साईं दीदार रिंद साहब ऐं साईं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी साहब उस्ताद मोहम्मद बलूचिस्तान का। उम्मीद तो दोस्तों ही महफ़िल तव्हांखे तमामु घणी पसंदि ईंदी। अॼु तव्हांखे झलकियूं ॿुधायूं था। दोस्तों महफ़िल जूं झलकियूं पसंदि अचनि त असांजे वीडियो खे लाइक कजो, कमेंट्स कजो, दोस्तनि खे शेयर कजो ऐं जिन दोस्तनि अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो से सब्सक्राइब करे वठनि। महिरबानियूं। अचो त पोइ ॿुधूं। एक सोनो तू गई तन में मुके तुझी तातू सजन दी रातू सजन आए हो तन में मुके। सजन दीदार बंद थी